नाज़िन सीअ में वाध खां पोइ खैरपुर में गैस जी लोड शेडिंग वधी वई आहे। उन हवाले सां वधीक ॾिसूं था वकार हुसैन मंगी जी हिन रिपोर्ट में। खैरपुर सर्दी के शिद्दत के इजाफे से गॾु गैस की लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो आहे। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि मिल्क कॉलोनी, फैज़ाबाद, लुकमान, आबिद कॉलोनी, बुटड़ो, मीर अली बाज़ार, पंजहटी, निज़ामानी, लतीफ़ कॉलोनी समेत 100 खां वधीक इलाक़नि में 6 खां 8 कलाक गैस की लोड शेडिंग कई वञे थी, जंहिं सबब शहरी शदीद मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अगर कंहिं इलाक़नि में गैस की लोड शेडिंग न आहे त उते गैस जो प्रेशर घटि अची रहियो आहे। गैस की वधंदड़ लोड शेडिंग ते 3 ॾींहं अॻु अंजुमन ताजरा खैरपुर एहतजाजी मुज़ाहिरो कयो, पर को भी खड़तेल न निकितो। अंजुमन ताजरा वरी हिकु दफ़ो ॿीहर गैस जी लोड शेडिंग ते वॾी लेवल ते एहतजाज करण जो ऐलान कयो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त गैस जी लोड शेडिंग थियण सबब ॿार स्कूल जे टाइम बुख ते वञी रहिया आहिनि। तब्दीली सरकार गैस जी लोड शेडिंग फौरी ख़त्म करे। उन मौके ते शहरियुनि ऐं ताजरान मेहरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त जी लोड शेडिंग जो जेको वधंदड़ लोड शेडिंग जेको वाधू आज़ार थी वियो आहे, शहरनि खे ॾाढो ज़िंदगी मफ़लूज करण करे छॾियो आहे। तव्हां ॾिठो आहे त असां कुझु ॾींहं पहिरियां 2 ॾींहं पहिरियां रोडनि ते अची एहतजाज कयोसीं, ताजरनि पंहिंजा दुकान बंदि करे। उन खां पोइ बि गैस वारनि पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो आहे ऐं असां उन्हनि खे वरी बि हिकु दफ़ो अपील कयूं था त महिरबानी करे इहा गैस जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। ये जेका रोज़मर्रा जी ज़िंदगी तकलीफ़ में अची वई आहे, आज़ार में अची वई आहे, उहा माण्हुनि जी जेको आहे जीअण हराम करे छॾियो अथऊं, उहो ख़त्म कनि। न त ॿी सूरत में असां अञा एहतजाज जो दायरो वधाए सघूं था, छो जो गैस न आहे त इंसान जी ज़िंदगी मफ़लूज आहे। गैस आहे त कारोबार बि आहे, इंडस्ट्री बि आहे, घर जो वहिंवार बि उन ते हले थो। सो असां हिननि खे इहा रिक्वेस्ट कंदासीं मोदबाना त महिरबानी करे गैस जी लोड शेडिंग ख़त्म कयो। गैस जे तकलीफ़ जे करे असांजा ॿार स्कूल जे वारा जेके स्टूडेंट आहिनि उहे वीचारा मानी नथा खाई वञनि, यानी उहे बुख ते था वञनि ऐं ऑफिस वारा जेके आहिनि से पाण वीचारा जेके आहिनि से एतिरी तकलीफ़ में अज़ाब जी ज़िंदगी जी गुज़रे थी जो टाइम ते नथा पुॼी सघनि ऐं पूरो शहर जेको आहे तमामु वॾी तकलीफ़ में आहे। गैस जे करे 8 खां 10 कलाकनि जी लोड शेडिंग थी थिए, काठी वठण महांगी आहे, नाश्तो नथो मिले, चांहि में लेट थी थिए, इन करे ज़िंदगी उहा ॾुखी गुज़री आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वफ़ाक़ी हुकूमत अवाम सां जेके वाइदा कया आहिनि उहे वाइदा वफ़ा न थिया आहिनि। गैस जी लोड शेडिंग भी हिकु अवाम खे वफ़ाक़ी हुकूमत जी तरफ़ां ॾिनल तोहफ़ो आहे। कैमरामैन जानमन नारेजो सां गॾु वकार हुसैन मंगी, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर, मीर।